मटियारी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त मटियारी ज़िले जे हेडक्वार्टर वारे शहर में पाणी जी खोट ख़िलाफ़ राति देर सां शहरियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। शहरियुनि पाणी भरण वारा थांव हथनि में खणी रोड ते निकिरी आया। पब्लिक हेल्थ खाते जे ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई है। मुज़ाहिरे जी अॻुवाणी वहीद मंगणियार, अली शान, तनवीर, फिदा समेत ॿियनि कई। जॾहिं त मुज़ाहिरीन मीडिया अॾो दाहींदे चयो त असां वटि 2 महीने खां पाणी जो मसइलो हल न थी सघियो। हाणे त 2 हफ़्तनि खां पाणी जी लप बि न आहे। पाणी न हुजण सबबि ॾाढो परेशान आहियूं। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त पब्लिक हेल्थ खाते वारा हिकु बि ॿुधण लाइ तयार न आहिनि। ॾींहं जो मज़ूरी करे ॿारनि जो पेट पालियूं या राति जो परे परे खां पाणी पैसनि एवज़ वठूं पिया। मुज़ाहिरीन वधीक चयो त असांखे पाणी फराहम कयो वञे। पाणी न हुजण जे करे ज़हनी मरीज़ थी विया आहियूं, निंडूं हराम थी वियूं आहिनि। तदारक कयो वञे। डिप्टी कमिश्नर मटियारी खां मुतालबो आहे त नोटिस वठी जाइज़ मसइलो हल कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।